ओम शांति। वाक्य 16 सितंबर 2023 जब व्यक्त वापदादा जो रिवाइज कोर्स था 7395 ब्राह्मण अर्थात धर्म सत्ताओं स्वराज्य सत्ता की अधिकारी आत्मा। ब्राह्मण की रूंदिया जो धर्म सत्ताओं स्वराज्य सत्ता की अधिकारी आत्मा हो जी। अज बापदादा चारों ओर जे बारन में ब विशेष सत्ताएं की ॾिसनि था। उहे ब सत्तायूं आहिनि, हिकु आहे धर्म सत्ता, ॿियो आहे स्वराज्य सत्ता। ब्राह्मण जीवन जी विशेषता ये ॿई सत्तायूं हर हिक खे प्राप्त हूंदियूं आहिनि। धर्म ब्राह्मण जीवन जी विशेषता जेकी आहे न धर्म सत्ता ऐं स्वराज्य सत्ता ये ॿई विशेषतायूं हर हिक खे प्राप्त हूंदियूं आहिनि। धर्म सत्ता अर्थात सत्यता पवित्रता जी धारणा स्वरूप ऐं स्वराज्य सत्ता अर्थात अधिकारी ठही सर्व कर्मेंद्रियन खे पंहिंजे अधिकार सां ऑर्डर में हलाइण। धर्म अर्थात सत्यता ऐं पवित्रता जी धारणा स्वरूप और स्वराज्य अर्थात पंहिंजी हर कर्मेंद्रियन ते असांजो अधिकार, असां पंहिंजे अधिकार सां ऑर्डर प्रमाण हलाए सघूं। स्वराज्य अधिकारी व स्वराज्य जी सत्ताधारी कहिड़ी भी परिस्थिति प्रकृति और माया जे सर्व रूपन में अधीन न ठही। जेकी स्वराज्य सत्ताधारी हूंदी आहे न वो कहिड़ी भी परिस्थिति में प्रकृति और माया जे सर्व स्वरूपन में अधीन न थींदी, सदा अधिकारी रहंदी। हर ब्राह्मण आत्माउनि खे बाप दादा ये ॿई ही सत्तायूं प्राप्त करायूं आहिनि। सभिनि में ये ॿई सत्तायूं आहिनि कि अञा पूरी न आई आहे। बाबा चवंदा था जैसे छा करणो असां में धर्म अर्थात पवित्रता ऐं सत्यता जी धारणा केतिरी थी आहे। स्वराज्य सत्ता अर्थात सर्व कर्मेंद्रियन जे अधिकारी केतिरा ठहिया आहियूं। सभिनि में ये ॿई सत्तायूं आहिनि कि अञा पूरी न आई आहे। हाणे जी ॿई सत्तायूं प्राप्त करण वारा ही भविष्य में धर्म और स्वराज्य सत्ता जे अधिकारी ठहींदा। ॿई ही सत्तायूं धारण कयूं आहिनि। पंहिंजे चित्र ॾिठो त डबल विदेशन जो चित्र आहे कि ॿियनि जो ही चित्र आहे, मतलब जो देवी देवताउनि जो चित्र आहिनि वो सिर्फ असांजा ही भारतवासियुनि जा आहिनि या डबल विदेशन जा भी आहिनि। त हुन चित्र में ॿई सत्ताउनि जी निशानी ॾिठी आहे न। धर्म सत्ता जी निशानी लाइट जो ताज ऐं राज्य सत्ता जी निशानी रतन जड़ित ताज। त अहिड़ो पंहिंजो चित्र ॾिठो त ॿई सत्ता धारण हिन समय कंदा आहियो न। जो अधकल्प ॿई सत्ता तव्हां सभिनि में आहिनि। हिक जे हथ में ॿई सत्ता तव्हां सभिनि जे जो अधकल्प ॿई सत्तायूं तव्हां सभिनि जे हिक जे हथ में आहिनि। द्वापर खां ॾिसो धर्म सत्ता अलॻि ऐं राज्य सत्ता अलॻि थी वई आहे न। हाणे साधु संत सन्यासी अलॻि आहिनि ऐं पॉलिटिशियंस अलॻि आहिनि। हिन करे धर्म पिताउनि खे अचणो पवंदो आहे। त धर्म पिताऊं ऐं राजा ॿई अलॻि अलॻि रहिया न, लेकिन असांजे राज्य में अलॻि न हूंदा। धर्म और राज्य हिक जी ही कंट्रोल में हूंदो। हर हिक वटि ॿई सत्ताएं इकट्ठियूं हूंदियूं। हिन करे अखंड निर्विघ्न राज्य हलंदो आहे न। त हर हिक में ये ॿई सत्तायूं ॾिसो था कि हर हिक केतिरी पंहिंजे में धारणा कई आहे। त असां सभिनि खे हर हिक खे चेक करणो आहे कि केतिरी असां धारणा कई आहे न। केसि ताईं अधिकारी ठहिया आहियूं। छा सदा अधिकारी रहंदा आहियूं या कॾहिं अधीन कॾहिं अधिकारी आहियूं।
हाणे हाणे अधिकारी आयो ऐं हाणे हाणे अधीन थी वञो त सुठो लॻंदो आहे कि सदा अधिकारी सुठो लॻंदो आहे, सदा अधिकारी खपे या थोरे टाइम जे लाइ हलंदो। जॾहिं स्वयं बाप अधिकार ॾे थो, ॾियण वारो ॾे थो ऐं वठण वारा जो आहिनि हुननि खे छा करणो खपे? वठणो सहज आहे या ॾियण सहज आहे? वठण में त कोई मुश्किल न आहे न, ॾियण में सोचबो आहे कि ॾियूं या न ॾियूं, थोरो ॾियूं ज्यादा ॾियूं, लेकिन वठण में त सभु चईंदा जेतिरो मिले ओतिरो वठो। त वठण में नंबर 1 आयो या नंबर 2 आयो? हिन में त नंबर 2 कोई न ठहींदो न वठण में। त बाबा चवनि था कि वठण में सभु चईंदा आहिनि जेतिरो मिले ओतिरो ॾियो, वठी वठो। त वठण में नंबर 1 आयो या नंबर 2 आयो? हिन में त नंबर 2 कोई न ठहींदो ऐं जॾहिं ॾियणो पवंदो आहे त ॾियण में नंबर 1 आयो कि सोचणो पवंदो आहे, हिम्मत रखणी पवंदी आहे। वास्तव में ॾिसो कि ॾींदा छा आहियो? ब्रह्मण जीवन में ॾियणो आहे या वठणो आहे? अगरि ॾियण वारी चीज खां वठण वारी चीज श्रेष्ठ आहे त ॾियण थियो या वठण थियो? त वठण थियो या ॾियण थियो? सॉरी, ॾियणो पवंदो आहे, ॾियणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॾियणो पवंदो आहे, ॾियणो आहे। इहे सोचदा आहियो त भारी थी वेंदो आहे। वठणो आहे त सदा ख़ुशि रहंदा आहियो, हिम्मत में रहंदो आहे। ॾियण में सोचदा आहियो, ॾियण मुश्किल आहे, लेकिन वठणो आहे पोइ ॾींदा त कुझु बि न आहियो। तव्हां वटि कुझु आहे जो बाप खे ॾींदव? मतलब हिते लेन देन आहे न, असांखे पुराणो सभु कुझु ॾियणो आहे ऐं नयो वठणो आहे। त बाबा चए त पुराणो ई त ॾियो त ॾेई करे छा था करो? वठो ज्यादा था न। बाबा खे छा ॾींदव? त सुठी चीज ॾींदा आहियो या ख़राब चीज? त छा सुठो आहे? तव्हां वटि तन सुठो आहे, मन सुठो आहे, धन सुठो आहे, सभु बेकार आहे न। त सभु बेकार चीज असां बाबा खे ॾियूं था न। दवाइनि जे धक्कनि सां असांजो शरीर हलंदो आहे, त धक्के वारी गाॾी सुठी हूंदी आहे छा? त ब्रह्मण जीवन में वठण ई वठण आहे ऐं बाप त मुस्कुराईंदो आहे कि ॿार बाप। त बाबा चवनि था कि हाणे ब्रह्मण जीवन में त वठण ई वठण आहे ऐं बाप त मुस्कुराईंदा आहिनि कि ॿार बाप खां बि चतुर आहिनि। पहिरियों वठंदा आहिनि, पोइ ॾियण जी सोचदा आहिनि, होशियार आहिनि न। बाबा चवनि था होशियार आहिनि न ॿार बि, कि त होशियार आहिनि ॿार। अच्छा, ॿार होशियार हूंदा आहिनि त बाप खे सुठो लॻंदो आहे, लेकिन हलंदे हलंदे यदि डल थी वेंदा आहिनि न त बाप खे सुठो न लॻंदो आहे। कॾहिं कॾहिं ॿारनि जी शकल कीअं लॻंदी आहे कि पतो न छा थी वियो। जे शरीर में हलंदे हलंदे खून घटि थी वेंदो आहे त कमज़ोर थी वेंदा आहिनि, पेट सां बि कमज़ोर नज़र ईंदा आहिनि। त हिते बि ख़ुशी जी शक्तियुनि जी कमी थी वेंदी आहे न, त चेहरो ईअं थी वेंदो आहे जीअं बाबा चवंदा आहिनि सभु ॼाणदा आहिनि, सभई अनुभवी आहिनि। हिकु तरफ़ चईंदा आहियो कि ख़ुशियुनि जी खान मिली ऐं ॿियो उहो बि अविनाशी, पोइ घटि कीअं थी वेंदी आहे। त बाप वटि तव्हांजे सॼे ॾींहं जे मन जे मूड प्रमाण जो फेस बदलंदो आहे न, उहो सॼे ॾींहं जो चित्र हुते हूंदो आहे। बाप त चित्रनि जो म्यूज़ियम ठाहींदो आहे न, बाप वटि असांजे चित्रनि जो म्यूज़ियम हूंदो आहे। त सदा ये यादि रखो कि मां ब्रह्मण आत्मा, राज्य सत्ता, धर्म सत्ता जी अधिकारी आत्मा आहे। ये स्मृति जो निश्चय आहे त नशो आहे, निश्चय घटि त नशो बि घटि थी वेंदो आहे। त चेक करो कि ये सत्तायूं सदा साथ रहंदियूं आहिनि या कॾहिं गुम थी वेंदियूं आहिनि।
कॾहिं अची वेंदियूं आहिनि। त सदा यादि रखो कहिड़ी सत्ता आहियो, सदा असांजी धर्म ऐं राज्य सत्ता अर्थात सत्यता ऐं पवित्रता ऐं हर कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारी मां आत्मा आहियां। असांखे सदा ही यादि रखणो खपे। अच्छा, अॼु डबल विदेशी मेजोरिटी आहिनि। बाप दादा विशेष डबल विदेशियुनि खां पुछनि था कि सॼे ॾींहं में पंहिंजे अधिकार जी सीट ते सेट थींदा आहियो या अपसेट जल्दी थींदा आहियो? कि अपसेट थियणो ये पास्ट जी ॻाल्हि आहे, हाणे जी न आहे। पास्ट थी वियो न, हाणे त न थींदा आहियो न, हाणे नॉलेजफुल पावरफुल थी विया आहियो न। ईअं त न कि नंढी सी ॻाल्हि में अपसेट थी वञो, चेहरो बदिली वञे, मूड बदिली वञे। अहिड़ा ईअं कॾहिं कॾहिं थींदो आहे छा? कॾहिं कॾहिं अपसेट थींदा आहियो छा? अच्छा, जो सम्झंदा आहिनि कि अपसेट थियण छा थींदो आहे उहो बि मालूम, उहो बि भुलिजी विया आहियूं। अहिड़ी शक्तिशाली जो कॾहिं अपसेट ई न थियनि, उहा हथ उठायो, सच त ॻाल्हायो था न, हुनजी मुबारक हुजे। बाबा चवनि था हाणे हिन सीजन में कुझु त मधुबन में छॾे करे वेंदव या कुझु वठी करे वेंदव। मधुबन में कुझु छॾे करे वेंदव या कुझु वठी करे वेंदव। मेजोरिटी मधुबन में शिवरात्रि मल्हाइण आया आहिनि न, त जंहिंजो बर्थडे हूंदो आहे हुनखे गिफ्ट बि ॾीबी आहे न। त बाप छा गिफ्ट, बाप खे छा गिफ्ट ॾींदव? इहा अपसेट थियण, इहे ई गिफ्ट ॾियो कि अॼु खां असां कॾहिं बि अपसेट न थींदासीं। हिम्मत आहे? अच्छा, हथ उठायो ऐं टीवी में सभिनि जा हथ कढो। सोचे सम्झी करे पक्को हथ उठाइणो आहे न। ॾिसो, सभिनि जे हथनि जो फोटो कढियो आहे न। ॾिसणो आहे हाणे फोटो, ॾिसो हाणे फोटो निकिरी वियो। बाप दादा खे उहो चेहरो सुठो न लॻंदो आहे। बाप दादा हर हिकु ॿार खे सदा खिलो रूहानी गुलाब ॾिसणु चाहींदा आहिनि। मुरझायल हुआ न, सदा खिलल हुआ रूहानी गुलाब ॾिसणु चाहींदा आहिनि। जंहिंसां प्यार हूंदो आहे न त हुनखे जो सुठो लॻंदो आहे उहो ई कबो आहे। डबल फॉर्नर्स त बाप सां ॾाढो प्यार कंदा आहिनि न, त जो बाप खे सुठो लॻंदो आहे उहो ई असांखे सुठो लॻंदो आहे न। हाणे कंहिंजो बि अहिड़ो समाचार न अचे कि छा करूं, ॻाल्हि ई अहिड़ी थी वई, इन करे अपसेट थी वियासीं। अगरि ॻाल्हि अपसेट जी ईंदी बि आहे त तव्हां अपसेट स्थिति में न अचो। जीअं झूलो झूलंदा आहियो न, त उहो हेठि मथे थींदो आहे। ॾाढो हेठि हुजे ऐं ॾाढो मथे हुजे ऐं फास्ट हुजे त शरीर खे अपसेट कंदो आहे न। लेकिन तव्हां अपसेट थींदा आहियो छो न थींदा आहियो? खेल सम्झंदा आहियो न। अपसेट थियण जे बजाए मनोरंजन थींदो आहे न। कारण छा थियो? खेल। त ईअं अगरि कोई अपसेट करण जी ॻाल्हि अचे न, ईंदी ज़रूर, जंहिं हथ उठायो आहे उन्हनि वटि, ऐं वॾी अपसेट करण जी ॻाल्हि ईंदी। छोजी माया बि मुरली ॿुधे थी न, लेकिन हुनजो हिकु खेल सम्झो, हुनखे घबरायो, इन ॻाल्हियुनि में घबरायो न। सुठो आहे, झुलाईंदी आहे, झुलाइण ॾियो न, लेकिन मन घबराए न असांजो। नॉलेजफुल पावरफुल ठही वञो न। हुन सीट खे छॾो न। हिन सीट खे बाबा चए थो सदा ख़ुशी जे झूले में झूलण वारी सीट खे छॾो न। अगरि हिकु ॿ बार बि माया ॾिठई कि अपसेट थियण वारा न आहिनि त ख़ुदि अपसेट थी वेंदी आहे। तव्हांखे न कंदी आहे। ॻाल्हि जी लेन देन भले करो, कोई बि ॻाल्हि ईंदी आहे त नॉलेजफुल थियण जे कारण सम्झंदा त आहियो इहे ठीकु आहे, इहे ठीकु न आहे, इहे थियणो खपे या न थियणो खपे। लेकिन ॻाल्हि जी लेन देन ॻाल्हि जी रीत सां करो। मतिलबु असां कीअं पार कयो, कीअं असां कीअं ॻाल्हि आई ऐं असां अपसेट न थियासीं, इहे पंहिंजे अनुभव जो लेन देन ज़रूर करो। अपसेट जे रूप में न करो कि अरे मूंसां ईअं थियो न। हिकु तरफ़ ॻाल्हाईंदा वञो, ॿियो तरफ़ गंगा जमुना बहाईंदा वञो।
ईअं न मतलब आंसू पाईंदा वञो, चाहे मन में बहायो चाहे अखियुनि सां, ॿई ठीक न आहिनि। त ये गिफ्ट ॾियण लाइ बाबा खे सभु तयार आहियो, सोचे वरितो कि ईअं ई हारजी करे छॾियो। बाप दादा ॾाढो सहज शब्दनि में युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि जॾहिं भी कोई परिस्थिति या प्रकृति हलचल जे रूप में अचे त ॿ शब्द यादि रखो, विधि आहे या नॉट, न विधि आहे या नॉट अर्थात न करो या डॉट लगायो। त जॾहिं भी कोई परिस्थिति या प्रकृति हलचल जे रूप में ईंदी आहे त ॿ शब्द यादि रखो, विधि आहे नॉट अर्थात न या डॉट, नॉट या डॉट। अगर कोई ॻाल्हि रॉन्ग आहे त यही सोचो नॉट माना न करणो आहे, न सोचणो आहे, न करणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, ऐं डॉट लॻाए छॾो त नॉट थी वेंदो न। सोचो नॉट, लगायो डॉट। जॾहिं कोई ॻाल्हि ठीक आहे ई न, अगर कोई ॻाल्हि रॉन्ग आहे त हुनते ज्यादा वीचार हलणा ई न खपनि न असांजा, त नॉट करे डॉट लगाए छॾियो, फिनिश। डॉट अर्थात बिंदी लगाइण में केतिरो टाइम लगदो आहे, सेकंड सां भी घटि, लेकिन थींदो छा आहे, सम्झंदा आहियो कि न करणो आहे, ठीक न आहे, लेकिन डॉट न लगाईंदा आहियो, नॉलेजफुल त ठही विया आहियो। लेकिन सिर्फ नॉलेजफुल न खपनि, नॉलेज सां गॾु गॾु असांखे पावरफुल भी ठहिणो आहे न। त पावरफुल स्थिति जी कमज़ोरी आहे, हिन करे डॉट न लगाए सघंदा आहियूं। जीअं डॉट लगाइण ईंदो आहे उहो बाप खे भी न भुलजंदो, बाप भी डॉट आहे न, तव्हां भी डॉट आहियो न, त सभी याद अची वेंदो। फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, आश्चर्य जी मार्क या कॉमा ये न ॾियो, सदा फुल स्टॉप लगायो। फुल स्टॉप जी मात्रा इज़ी आहे न, ऐं सभु त मुश्किल आहे, ऐं सभिनि खां मुश्किल आहे क्वेश्चन मार्क, उहा लगाइण ॾाढो जल्दी ईंदो आहे। ॿुधायो न कि वाई शब्द आयो त छा करो, फ्लाई करे छॾो, मथे उड़ी वञो, वाई न फ्लाई, फ्लाई करण ईंदो आहे न, फ्लाई अर्थात हुन ॻाल्हि खे भुलिजी वञो, कोई ॿी ॻाल्हि सोचण लॻी वञो, इहो थियो उड़ण। वैसे डबल विदेशन में सुठा सुठा रत्न निकिता आहिनि, बाप दादा अहिड़े रत्ननि खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। साथ साथ अहिड़े रत्न जो ॾाढा अमूल्य आहिनि, अहिड़े अमूल्य रत्ननि में अगरि ॾाढो जरा सो भी काथे दाग ॾेखारे में ॾींदो न, त अमूल्य रत्ननि जे अॻियां उहो दाग सुठो न लॻंदो आहे। हूंदो नंढो सो दाग आहे, लेकिन चईंदा आहियो न दाग न, लेकिन चईंदा आहियो न दाग न, त जॾहिं अमूल्य रतन ठही वियो त बाक़ी नंढो सो दाग छो रखो, सुठो लॻंदो आहे छा? ईअं त न सोचता आहियो न कि चंद्रमा में भी कलायूं चंद्रमा में भी कालो ॾेखारे में ॾींदो आहे, इन करे सुठो डबल विदेशी स्टैंप ठही करे ॾेखारियो, जरा भी कोई कमी न रहे। वैसे दाग जो कारण छा हूंदो आहे, चाहींदा न आहियूं कि दाग लॻे, लेकिन लॻी वेंदो आहे। छो लॻी वेंदो आहे, मूल कारण ॼाणदा आहियो, ॼाणण में त होशियार आहियो न, ॼाणदा भी आहियो। जॾहिं आपस में वर्कशॉप कंदा आहियो त बाप दादा वर्कशॉप जा भी फोटो ॾिसंदा आहिनि, कारण ॾाढो लिखंदा आहियो, इहो कारण, ऐं सुठा सुठा ॻाल्हियूं वर्कशॉप में कढंदा आहियो, लेकिन वर्क में न लाहींदा आहियो। बॉडी कॉन्शियस जा ॾाढा सूक्ष्म रूप ठही वेंदा आहिनि, मतलब वर्कशॉप में आइडिया ॾाढा कढंदा आहिनि कि हिन कारण थियो, हाणे हिनजी जॻह ईअं कंदासीं, लेकिन हिनखे वर्क में कम में न लाहींदा आहियूं। हाणे मोटे मोटे रूप में बॉडी कॉन्शियस न ईंदो आहे, लेकिन सूक्ष्म ऐं रॉयल रूप में बॉडी कॉन्शियस ईंदो आहे। सूक्ष्म ऐं रॉयल रूप जो मापन जो बुद्धि ॾाढी सुठी हलाईंदा आहियो, जॾहिं सुठी सुठी ॻाल्हियूं सोचंदा आहियो त बाप दादा भी ख़ुशि थींदा आहिनि।
लेकिन सुठी ॻाल्हि सोच जे कंदे पोइ थोरो बि अगरि कोई एडिशन करेक्शन कंदा आहियो त मैपन अची वेंदो आहे। जीअं ख़ुशी सां पंहिंजी वीचार ॾींदा आहियो या ॿियनि जी वीचार बि ख़ुशी सां असांखे वठणा खपनि। घबरायो न, ये कीअं थींदो, ये छा कयो, ये त न थी सघंदो आहे, ये त हली न सघंदो आहे। ॿियनि जी राय, ॿियनि जी ॻाल्हियुनि खे बि एतिरो ई विगाड़ ॾियो जेतिरी पंहिंजी ॻाल्हि खे ॾींदा आहियो। वीचार ॾियण अलॻि चीज आहे। असांखे उन वीचार अगरि उन्हनि जा वीचार अगरि ठीक न बि लॻंदा आहिनि त उन्हनि जे इफेक्ट में अचण अवस्था हेठि मथे थी वञे त इहे सेवा न थी। एडजस्ट करण, ॿियनि जे वीचारनि खे बि पंहिंजे वीचारनि जे मुआफ़िक़ सोचण सम्झण, इहो आहे ॿियनि जे वीचारनि खे विगाड़ ॾियण। जीअं सम्झंदा आहियो न कि मां इहो सोचियो या वीचार कयो, कमु कयो त इहे मुंहिंजा वीचारनि जो महत्व थियणो खपे, ॿियनि खे विगाड़ ॾियणो खपे। ईअं ॾाढनि जो वीचार बि पंहिंजे वीचारनि सां मिलाइणो आहे। उहो मिलाइण न ईंदो आहे न। ॿियनि जे वीचारनि खे, ॿियनि जे वीचार सम्झंदा आहियो छो जी हाणे तव्हां डबल विदेशन जी सेवा जे क्षेत्र में प्लान ठाहिण में सुठी प्रोग्रेस करो था न। बाबा चवनि था कि जीअं सम्झंदा आहियो न मुंहिंजो वीचार, मां इहे सोचियो या वीचार कयो, कम में कमु कीअं कयो त मुंहिंजे वीचारनि जो महत्व थियणो खपे, ॿियनि खे विगाड़ ॾियणो खपे। ईअं ई ॿियनि जी वीचार बि पंहिंजे वीचारनि सां मिलाइणो आहे असांखे बि। असांखे पंहिंजो वीचार ठीक थो लॻे, असां उन रीति कमु कयोसीं, सुठो आहे, लेकिन ईअं ई असांखे ॿियनि जे वीचारनि खे बि असांखे ध्यान में ॾियणो खपे। उहो मिलाइण न ईंदो आहे। ॿियनि जे वीचारनि खे ॿियनि जे वीचार सम्झंदा आहियो छो जी हाणे तव्हां डबल विदेशी बि सेवा जे क्षेत्र में प्लान ठाहिण में सुठी प्रोग्रेस करो था ऐं अॻियां बि वधो था, लेकिन एडजस्टमेंट जी विशेषता खे यूज़ करो। अगरि कोई बि ॿार अॻियां वधंदो आहे त बाप दादा खे ख़ुशी थींदी आहे। ईअं न सम्झंदा आहिनि कि छो थो अॻियां वधे। जो वधंदो आहे उहो ॾाढो सुठो आहे न। त डबल विदेशन जे लाइ बाप दादा खे स्नेह त आहे ई, लेकिन सेवा जे प्लान व प्रैक्टिकल सेवा जे लाइ जो कंदा आहियो, करो था, उन जे लाइ ॾाढो रिगार्ड आहे। त बाबा चवनि था छोकी विदेशन जी सेवा पोइ शुरू थी न, त इन करे कि असांखे अगरि कोई वॾो राय ॾिए थो त उन ते बि ध्यानु ॾियणो खपे। बाप दादा पहिरियों बि ॿुधाई कि अगरि तव्हां डबल विदेशी न हुजो हा त बाबा जो हिकु टाइटल प्रैक्टिकल में सिद्ध न थिए। उहो कहिड़ो आहे? विश्व कल्याणकारी। त हाणे ॾिसो विश्व जी चारों ओर बाप जो मैसेज ॾियो था न। हिन सीज़न में चारों ओर जा आया आहिनि, टोटल केतिरे देश जा आया आहिनि न, त केतिरे 58, बाक़ी केतिरा मुख्य देश आहिनि। 125 नंढा देश त ॾाढा हूंदा, लेकिन मुख्य देश 125 रहिया आहिनि अञा। हाणे त सभु थी विया हूंदा, त हाणे डबल विदेशन खे त ॾाढो कमु करणो पए। भारत में बि करणो आहे त विदेश में बि करणो आहे, ॿिन्हिनि जगह करणो आहे न। बाप दादा पहिरियों बि चयो हुई कि सेवा जी संपूर्ण सफलता जी निशानी इहा आहे कि कोई भी तरफ सां आत्मा उल्लना न ॾे कि असांजी तरफ मैसेज न पहुचे। मैसेज पहुचायो ॿुधंदे हुए कोई पंहिंजे भाग्य न ठाहे त पंहिंजे प्रति उल्लना न रहियो न, वो हुन आत्मा जे प्रति थियो, लेकिन असांजे प्रति कोई उल्लना न रहिजी वञे। जॾहिं चईंदा ई आहियो न कि मास्टर विश्व कल्याणकारी आहियूं, त विश्व जे चारों ओर मैसेज त पहुचणो खपे न। बाबा चवनि था
भारत में भी पहुंचणो खपे त विदेश में भी पहुंचणो खपे। जिस समय असांजो विजय जो झंडो लहराईंदो आहे उन समय यदि कोई आत्मा अची करे उल्लना ॾे सुठो न लॻंदो न। हिकु तरफ़ असां झंडो लहरायूं था, ॿी तरफ़ माण्हू उल्लना ॾियनि था त सुठो लॻंदो न लॻंदो न। डबल विदेशियुनि जी हिम्मत सुठी आहे। बाप सां प्यार त आहे ई, लेकिन सेवा सां भी प्यार सुठो हलनि। भई ॿिन्हिनि सां प्यार जो सर्टिफिकेट सुठो आहे। हाणे कहिड़ो कहिड़ो सर्टिफिकेट वठणो आहे? जेतिरो सेवादारी ओतिरो शक्तिदारी। हाणे कहिड़ो सर्टिफिकेट वठणो आहे? जेतिरो सेवादारी ओतिरो शक्तिदारी वारो असांखे सर्टिफिकेट वठणो आहे। न त शक्ति स्वरूप ठही विया आहियो न, इहे सर्टिफिकेट वठणो आहे बाबा चवनि था। हाणे असांखे कहिड़ा सर्टिफिकेट वठणा आहिनि? बाक़ी त दुनिया में अलाए कहिड़ा कहिड़ा सर्टिफिकेट वठणा आहिनि, लेकिन बाबा जी नज़र में असांखे माण्हू सेंटर खोलंदा आहिनि, गीता पाठशाला खोलंदा आहिनि, अलाए कंहिंजे सर्टिफिकेट वठंदा रहंदा आहिनि। लेकिन बाबा चवनि था हाणे असांखे कहिड़ो सर्टिफिकेट वठणो आहे? शक्ति स्वरूप जो सर्टिफिकेट वठणो आहे। बाप सां त ॾिसंदा आहिनि मेजोरिटी बाप सां सेवा सां प्यार में पास आहिनि। अच्छा, चारों ओर जे धर्म सत्ता जे अधिकारी आत्मायूं, सदा स्वराज्य सत्ता जे अधिकारी आत्मायूं, सदा डबल सत्तादारी डबल ताजदारी शीर्ष आत्माउनि खे सदा सर्वशक्ति द्वारा शक्ति स्वरूप जो प्रत्यक्ष स्वरूप ॾेखारण वारी शक्तिशाली आत्माउनि खे सदा लक्ष्य खे लक्षण जे रूप में ॾेखारण वारियूं अनुभव कराइण वारियूं शक्तिशाली महावीर अचल अडूल आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजो भी बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान है दृढ़ संकल्प द्वारा व्यर्थ जी बीमारियुनि खे सदा जे लाइ ख़त्म करण वारा सफलता मूर्त हम। सफलता मूर्त थियण लाइ सभी ॿारनि खे इहे हिकु दृढ़ संकल्प करणो आहे कि कॾहिं व्यर्थ सोचदासीं न, ॾिसंदासीं न, ॿुधंदासीं न, ॻाल्हाईंदासीं न, कंदासीं न। हाणे असांखे सफलता मूर्त ठहिण लाइ इहे हिकु संकल्प करणो आहे। कॾहिं बि असां व्यर्थ सोचदासीं बि न, ॻाल्हाईंदासीं बि न, ॾिसंदासीं बि न, ॿुधंदासीं बि न, कंदासीं बि न। सदा सावधान रही व्यर्थ जे नामो निशान खे समाप्त कंदासीं। इहा व्यर्थ जी बीमारी ॾाढी कड़ी आहे जो योगी ठहिण न ॾींदी आहे। शुद्धि व्यर्थ विस्तार आहे। विस्तार में भटकाइण वारी बुद्धि के समेटण जी शक्ति द्वारा सार स्वरूप में स्थित करो, तॾहिं सहज योगी सफलता मूर्त ठही सघंदा। असांजे मन में कॾहिं बि उल्टी सुल्टी ॻाल्हियूं फालतू ॻाल्हियुनि जो विस्तार थो हले त बाबा चई न नॉट ऐं डॉट। जेकी ॻाल्हि ठीक न आहे त उनखे असांखे विस्तार में वञणो ई न आहे। नो विस्तार। डॉट बिंदी बाबा खे यादि करे, बिंदी लॻाए त बाबा भी यादि अची वेंदो। और जाते बाबा बिंदी आहे त बाबा चईंदा न हर सेकेंड बिंदी लॻाईंदा वञो त संजी पद्मन जी कमाई थी वेंदी आहे। स्लोगन ॿियनि खे चई करे सिखलाइण जे बजाए करे करे सिखलाइणो असांखे। ईअं कर उन मंदा आहिनि त असांखे करे करे ॾेखारिणो सिखलाइण वारा ठहूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,